मुझे मकाले जो उन्वान है अज जे दौर में सिंधी भगत इन जो आईंदो। लोक कला, लोक साहित्य ए लोक नृत्य आगाटे दौर का आम जे जिंदगी जो अहम हिस्सो रहा है। सिंधी अदब का पहिरीं लोक कलाऊं, लोक साहित्य एक खां बे ए बे खां टे सफ़र कंदे समाज जो इहो हिस्सो रहियूं आहिनि। पोइ चाहे लोक कहाणियूं हुजनि, लोक गीत, लोक नृत्य या वरी भगत, जैमां असांजी सकाफ़त, रहणी करणी, रीतुनि रस्मुनि ऐं ज़िंदगीअ जा अक्स ऐं ओलड़ा बख़ूबी असीं पसे सघूं था। लोक कलाऊं अदब खां घणियूं आगाटियूं आहिनि, जिन ज़रिए पंहिंजे जज़्बनि जे इज़हारनि लाइ इंसाननि उन्हनि जो सहारो वरितो। पसमंदर ते सरसरी नज़र विझंदे अॼु जे दौर में सिंधी भगत ऐं इन जे आईंदे वारे मौज़ूअ ते नज़र विझण खां पहिरीं विरहाङे खां अॻु इन लोक फन ते सरसरी नज़र विझणु ज़रूरी आहे त असीं अॼु किथे बीठा आहियूं। तॾहिं ई इन जे आईंदे ते सोच ऐं वीचार करे सघंदासीं। अॼु जे दौर जा भगत इन परंपरा ऐं लोक कला खे मंचनि ते जेके पेश कनि था, इन फन सां केतिरे क़दुरु इंसाफ़ कनि था या इन लोक कला भगत खे सिर्फ़ु कमाइण जे ज़रिए तौरु भगत वारे फन सां केतिरो निभाइनि था, इहो असीं ॾिसंदासीं। ॾिठो वञे त भगत जे फन खे दरवेश कंवर उरूज ते रसायो। पगड़ी पाए, जामो पहिरे, छेर ॿधी, लोक फन भगत के सिंध जे ॻोठ ॻोठ बस्ती वाहण में कष्ट कटाला कढी करे उरूज ते पहुचायो। भगत जे फन खे सिंध जे हर ॻोठ ऐं वाहण में हज़ारनि जी तइदाद में दरवेश कंवर खे उन जी भगत ॾिसण लाइ प्रभात ऐं 12 बजे अची करे गॾु थींदा हुआ। अवामी मेड़नि में ओरे परे जा प्रेमी अची गॾु थींदा हुआ। सिंध जो हिकिड़ो दानिश्वर अली अहमद ब्रोही साहब फरमाए थो त कंवर मस्त हाथीअ जियां पियो नचंदो हो, झूमंदो हो। कंवर जी भगत हिकु अवामी मेले जो ॾेख ॾींदी हुई। त कंवर जहिड़े तरीक़े सां भगत जी परंपरा खे अॻिते वधायो ऐं उन सिलसिले खे, त अॼु असां उन ते सरसरी नज़र विधीसीं। अॼु जे दौर में लोक फन भगत जे आईंदे ऐं इन लोक फन जे जेको आहे तरक़ी ॾियारण वारे मौज़ूअ ते रोशनी विझण खां पहिरीं पस मंज़र ते सरसरी नज़र विझणु लाज़मी आहे। हिंद सिंध जे फनकारनि विरहाङे बाद जेको पोरियो ऐं जाखोड़ कई, उन्हनि खे असीं सलाम कयूं था। पंहिंजे लोक फन ज़रिए मेला मचाया। सोशल मीडिया जे दौर खां पहिरीं भगत ज़रिए लोक कहाणियुनि, किसनि ऐं कलामनि खे खणी भगतनि न सिर्फ़ु तहज़ीब, तमदुन ऐं सकाफ़त खे हिंद जे ॾूर इलाइक़नि सिंधी बस्तियुनि में कष्ट कटाला कढी करे आम ताईं पहुचायो। ख़ुदि भगवंती नावाणी जॾहिं लोक गीत ॻाईंदी हुई रेडियो ते अची करे, उन जी मूं इंटरव्यू कई, जेका मूं वटि उन्हनि जूं तस्वीरूं यादगार मौजूदु आहिनि। भगवंती नावाणी रेडियो लाइ पंहिंजी इंटरव्यू ॾींदे ॿुधायो त किथे ट्रेन जो मिस थियणु करे कहिड़ियुनि मुश्किलातुनि सां असीं भॼ डुक करे प्रोग्राम ते पेश कंदा हुआसीं, पहुचंदा हुआसीं। पब्लिक में वॾो उत्साह ऐं चाह, नौजवान पीढ़ी जोश ऐं जज़्बो उन में हूंदो हो। कलामनि जी फरमाइश बि कंदा हुआ। इन दौर जे लोक फनकारनि पंहिंजे विरसे जी वारसी पिणु कई। ऑल इंडिया रेडियो जे पॾई नशियात ऐं ॿियनि आकाशवाणी केंद्रनि तरफ़ां वॾे पैमाने ते भगत जा इस्म बाक़ाइदे नशर कया वेंदा हुआ ऐं किन केंद्रनि तरफ़ां फोक फेस्टिवल बि मुनक़िद कया विया, जीअं म्यूज़िक जा फेस्टिवल रेडियो ते कंदा हुआ, आकाशवाणी ते, जिन ते आधारित रिपोर्ट्स बि असीं पेश कंदा हुआसीं। वॾी तइदाद में फरमाइशूं ईंदियूं हुयूं।
भक्तनि जी अदायगी ऐं भक्तियुनि ऐं मेलनि जूं रिपोर्टूं भगत जे फन जे सिलसिले करे आम में जेका दिलचस्पी पैदा थींदी हुई, जिन जे ज़रिए मेलनि ऐं भक्तियुनि में शिरकत लाइ भक्तनि खे बि घुराईंदा हुआ। लोक नृत्य जे फन भगत खे ज़िंदा रखण में इलेक्ट्रॉनिक मीडिया वसां कीन घटायो। अर्जुन चावला, भगत प्रताप, कई फनकार इन लोक कला खे ज़िंदा रखण में उन्हनि पाण पतोड़ियो ऐं जाखोड़ कई। भगत घनश्याम जी भगत वारो हिकु इस्म जेको आहे हिन वक़्तु जेके उन जा ॿोल आहिनि लबनि ते अची विया आहिनि। अला लॻो आहे करियूं परचाव, साईं लॻो आहे करियूं परचाव, दर खोले मां दरी खोलियां, वरी खोले मां वरी खोलियां, अला लॻो आहे करियूं परचाव। त ही ॿोल जेके आहिनि हिन वक़्तु ज़हन में तरी आया। भगत जे लोक दास्तानुनि उमर मारवी, ससुई पुनू ऐं ॿियुनि लोक कलाउनि जे आधारित जॾहिं भगत वतन जे होब वारनि दास्ताननि जी सुरीले आवाज़ में ऐं घुंघरू ऐं छेर ॿधी करे छिमकार ते फेरियूं पाए नचंदा हुआ त सिंधियत प्रेमियुनि जा पेर थिरकणु लॻंदा हुआ। दादा राम पंजवाणी सां गॾु महाराज चमन शर्मा दुबई में ऐं ॿियनि प्रोग्रामनि में संगत कंदो हो। संदसि पुट विजय शर्मा जो चवणु आहे त भगत वारे फन ते प्रोग्रामनि मां रोज़ी रोटी ऐं गुज़रान करणु मुश्किल हो। किन तरफ़ा इहो मान न ॾियणु ऐं मजबूरनि इन लोक फन भगत खां असांखे किनारो करणो पियो। ऐं किन तरफ़ा भगत खे जॾहिं नोट असीं ॾींदा आहियूं, ऐं अॼु त वधीक इहो मर्ज़ थी वियो आहे त कैमरा खे ॾिसी करे घोर घुराईंदे त मां 100 जो नोट घुरे रहियो आहियां। त इहो जेको आहे त के फनकार जेको माण्हू जेको जीनियस हूंदो आहे उनजी दिलि खे ठेस पहुचंदी आहे। अगरि तव्हां कुझु दाद ॾियणु ॾियायो था त ढंग सां ॾियो। त उन्हनि जो इहो चवणो त इन जे करे असां किनारो कशी कयोसीं, नोट खणी हीअं हीअं करे घुमाईंदे घुमाईंदे वॾी देरि खां पोइ उन्हनि जे झोली में विझंदा हुआ। त इहे कुझु जेके आहिनि इहे बि नुक़सानु रसाईंदड़ ॻाल्हियूं आहिनि। ऐं रोज़ी रोटी भगत खां किनारो कयो। ऐं किन तरफ़ा भगत खे इहो जेको मूं ज़िक्र कयो, सोशल मीडिया जे दौर जी आमद खां पहिरीं दिल्ली जे भगत खियल, आदिपुर जी फनकारा जो मां नालो ज़रूरु वठंदसि, विष्णी ईसराणी, अजमेर जो कमल भगत ऐं ॿियनि भगतनि भगत जे परंपरा ऐं फन सां बख़ूबी निभायो। हिंद ऐं विलायत जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में भक्तियूं पेश करे मौज मचाई, सिंधियत प्रेमियुनि जूं दिलियूं जीतियूं। मूंखे पंहिंजो ख़ुदि जो तजुर्बो आहे। ऑरलैंडो अमेरिका में सिंधी सम्मेलन थियो हो, जिते मूंखे फैशन शो पेश करण जे लाइ नींढ ॾिनी वई। ऐं मां उते वियसि त हितां उन्हनि चयो त तूं सिंधी जा सॼा लिबास ठाराए खणी अचिजांइ ऐं असां विल पे फॉर दैट। त मां हितां भगत जो जामो, छेर, पगड़ी वग़ैरह सभु ठाराए खणी वियसि। उते जंहिं फैशन शो में शिरकत कई उते जो $100 हाणे मूंखे ॾिना। मां चयो इहा मुंहिंजी प्रॉपर्टी न आहे, ऑर्गेनाइज़र जी आहे, तूं उन्हनि खां यानी एॾो शौक़ु हिकदमि ख़रीद कई। ऐं उन मंच ते जंहिं कलाकार पेश कयो हो तंहिं जेका आहे असां ख़रीद कयो। त हीअ मां सिर्फ़ु तव्हांखे ॿुधायां थी कुझु जेके मुंहिंजे नज़रुनि जे अॻियां ॻाल्हियूं आयूं आहिनि। धार्मिक आस्थाननि में संतनि महापुरुषनि जे निर्वाण ऐं वरसुनि जे मौक़नि ते आस्थाननि तरफ़ां भक्तनि खे प्लेटफॉर्म ॾेई काफ़ी हद ताईं हिमथाए वियो। असां उनखे नज़रअंदाज़ नथा करे सघूं। असां एतिरो आम स्टेज न ॾेई सघिया आहियूं जेतिरा जेके इहे मेला ऐं धार्मिक आस्थाननि ते करे भक्तनि खे ॾियनि था, जेको आहे हिमथाइनि था। लोक फन भगत जे उरूज वारे दौर ते सरसरी नज़र विझंदे हिन सिलसिले खे अॻिते वधाईंदे हिंद में भगत परंपरा जे ज़िक्र बाद अॼु जे दौर में सिंधी भगत ऐं उन जे आईंदे लाइ किन उपावनि खां पहिरीं लोक कला वारे फन भगत जे सिलसिले में सिंध जे फनकारनि जो मां ज़िक्र ज़रूरु करणु चाहींदसि। सिंध जे फनकारनि भगत जी गायकीअ वारे अंदाज़ खे त बरक़रार रखियो आहे, पर जामो पाए या छेर ॿधी सिलसिले खे इन अंदाज़ सां सिंध जे फनकारनि कोन वधायो आहे। सिंध जे फनकारनि भगत जी गायकीअ वारे अंदाज़ सां त बख़ूबी निभायो आहे।
ऐं उहे अॼु बि निभाए रहिया आहिनि। पर इते भगत वारे अंदाज़ बदिरां धमाल था कनि गाने के, पर भगत नथा पेश कनि। विझी लोक दास्तान किस्सा कहाणियूं गाए गायकी जे अंदाज़ खे भगत वारी उनखे बरक़रार रखियूं पिया अचनि। भगत जे असलो के अंदाज़ ऐं भगत परंपरा खे ज़िंदा रखण वारे फ़न ऐं अंदाज़ उते बि पलांद छॾाईंदा पिया वञनि। वक़्त सारू बदिलाव थींदो रहे थो, इन हक़ीक़त खां असीं इनकार नथा करे सघूं ऐं नई नज़रअंदाज़ पस मंज़र ते सरसरी नज़र विझण बाद सिलसिले खे अॻिते वधाइणु चाहींदसि। इन जे बचाव ऐं औज ते रसाइण जे उपावनि जे फ़िक्रु करणु जेको आहे उहो मां चाहींदसि हिते, जो लोक फ़न ऐं सिंधियत जे हर ॾोखियुनि ऐं प्रेमियुनि लाइ इहो ललकार भरियो कमु आहे। साल ॿिनि में हिकु प्रोग्राम रखण सां मसइलो को हल कोन थींदो। भक्तनि खे लोक किसनि कहाणियुनि जी चूंड करे ॾिजे। साॻिया साॻिया इस्म न हुजनि। लोक कथाऊं ऐं कलामनि जो असां वटि वॾो ख़ज़ानो मौजूदु आहे। ऐं ॿी पॉइंट त इन्हनि लाइ भगतनि जा वर्कशॉप असां रखूं, जीअं नौजवाननि लाइ या ॿिया फ़न जे रखूं था ड्रामे जा वर्कशॉप। टियों, माली मदद या फ़न जे मुज़ाहिरे लाइ सुठो रिम्यूनेशन बि उन्हनि खे ॾिनो वञे, सुठो मंच मुयसरु कराइजे। असीं ॻाईंदड़ फ़नकार या जेके रॉक स्टार तौरु संगीत जा प्रोग्राम मंच ते पेश कनि था, साॻिया साॻिया टुकड़ा खणी करे नचनि टिपनि था ऐं पब्लिक ऐं ऑडियंस नचणु टिपणु शुरू करे थी। फिल्मी अंदाज़ में ग्लैमर ऐं पेशकश ते हिरखी असां नचणु लॻूं था। जंहिं करे लोक फ़न भगत खे जेको छियो रसियो आहे ऐं अॻिते हली करे इन जी भरपाई थियणु मुश्किल आहे। आम खे एडुकेट करिणो पवंदो, इन्हनि जी टेस्ट असांखे बदिलणी पवंदी, जेको ललकार भरियो ऐं मुश्किल मसइलो आहे। सोशल मीडिया जी जेका लोक फ़न ख़ासि तौर ते रवायती अंदाज़ वारे भगत मथां वॾी यलगार आहे, यानी हमिलो आहे। आम पब्लिक जो टेस्ट बदिलाइणु ऐं इन फ़न लाइ टेस्ट डेवलप करिणो असांखे पवंदो। फिल्मी ऐं वेस्टर्न अंदाज़ जे यलगार खां बचाइण लाइ वॾी जाखोड़ जी ज़रूरत आहे भगत जे लोक फ़न खे बचाइण जे लाइ। ऐं तंहिंखां अलावा जेके मेला या लाल साईं जा प्रोग्राम मुनक़िद कया वञनि था, ऑर्गेनाइज़र मथां जेको आहे डोनेशन ॾियणु वक़्तु इहो शर्त विधो वञे त तव्हां जेको आहे सो फ़न जे मुज़ाहिरे लाइ कुझु वक़्तु भगत खे ॾींदा। डोनेशन जेके वठनि था ऐं वठी करे वॾा वॾा प्रोग्राम कनि था, अगरि जीअं असांखे बचाइणो आहे इन फ़न खे, पुराणे खे, लोक फ़न खे, त इहा ॻाल्हि तमामु ज़रूरी आहे त डोनेशन ॾियण वारा इन ॻाल्हि खे ध्यान में रखनि त तव्हां उनखे ज़रूरु जेको आहे सो कुझु वक़्तु तव्हांखे ॾियणो पवंदो। हिकु आइटम ज़रूरु रखंदा। आहिस्ते आहिस्ते आम जो टेस्ट बदिलजंदो, जंहिं लाइ सब्र ऐं मज़बूत इरादो दरकारु आहे। संगीत नाटक एकेडमी जेका आहे, कुचिपुड़ी ऐं उड़ीसी ऐं ॿिया जेके लोक फ़न सां वाबस्ता आहिनि, उन्हनि नृत्यनि खे उहा हिमथाए रही आहे। भारत जे अलॻि अलॻि सूबनि में वॾा वॾा ऑडिटोरियम बुक कराए करे कलमकारनि खे पेश करे उन्हनि खे जेको आहे फ़न खे ज़िंदा रखण लाइ जेके आहिनि बाक़ाइदे प्रोग्राम मुनक़िद कया पिया वञनि। चङे ख़ासी तइदाद में असांखे ऑडियंस नज़र ईंदा। मां त दिल्ली में इहे सभु जेके आहिनि ॾिसण लाइ एज़ अ मीडिया पर्सन इन्विटेशन ईंदी आहे त मां इहे महसूसु कयो आहे। असां लंगरनि ते ख़र्चु कंदासीं ऐं कंहिं शानदार ऑडिटोरियम में भगत जो प्रोग्राम रखण खां कीॿाईंदासीं। ऐं मां इहो चाहींदसि त मंदरनि पंचायत घरनि में लंगरनि ते जेका भीड़ लॻे थी, उन गॾु करण लाइ चेटीचंड लाइ जेके आहिनि, मां दिल्ली जे हिकु पंचायत जा हर रोज़ु 1 लख रुपया 40 ॾींहंनि ताईं 40 लख रुपया उन्हनि ख़र्चु कया, पर भगत जे फ़न लाइ ऑडिटोरियम हिकिड़ो बुक करे हिकु अधु कलाक जो प्रोग्राम रखण लाइ बि तयारु न थींदा। त इहे दुश्वारियूं आहिनि, असांजे समाज खे संजीदा तौरु सोचणु घुरिजे। 1 लख जे हिसाब सां असां ॾिसूं त 40 लख ख़र्चु कयूं उन्हनि जेका आहे। मां ख़ुदि उन संस्था सां वाबस्ता रही हुयसि ऐं मां इहा हक़ीक़त जेका आहे तव्हां सां वंडी त उहे
ऑडिटोरियम लाइ न ईअं ई धर्मशाला में रखंदा, जल्दी जल्दी भगत साईं जल्दी कर, ऐं जे VIP अची वियो पोइ त उन प्रोग्राम जो जेको आहे मां इहो चवंदसि त पोइ ईश्वर जे हवाले थी वियो। त असांखे जॾहिं सियासी अॻुवान ईंदा आहिनि त असां पंहिंजो प्रोग्राम भुलिजी वेंदा आहियूं, असां पंहिंजी शख़्सियतुनि खे भुलिजी वेंदा आहियूं, सॼी टीम उन्हनि जे पुठियां लॻी वेंदी आहे। त हा, इहा जेका आहे सा मां ॻाल्हि नोटिस कई आहे। भगत जा वर्कशॉप जेके आहिनि मुनक़िद करणा पवंदा, इन लाइ सरकारी इदारनि बदिरां पाण असां कुझु जवाबदारी खणूं। सरकारी इदारनि ते न भाड़े करे ऐं सरहदी वारा कुझु सिंधियत प्रेमी क़दम खणनि। 5 स्टार होटल में प्रोग्राम मुनक़िद करे लंच ऐं डिनर ते बिज़नेस शो वारा मामला, खाधो खाधो पातल फाटी वारो त सिलसिलो जारी आहे, पर असां फन जे लाइ या जेके सही आहे उन जे लाइ ख़र्चु करण लाइ कीॿाईंदा आहियूं। ग्लैमर सां वाबस्ता शख़्सियतुनि खे घुराए प्रोग्राम खे हिट बणाइण बदिरां लोक फन भगत खे बचाइण लाइ जी जान सां कोशिशि कयूं। लोक फन भगत जा फेस्टिवल मुनक़िद करियूं। भक्तनि खे अॻियां इहो शर्त असां विझूं त तव्हां जेको आहे पंहिंजा आइटम जेको पेश कंदा परंपरा वारे अंदाज़ में लिबास पाए करे उहो कंदा ऐं उन्हनि खे सुठी स्टेज वग़ैरह असां ॾियूं ऐं पंहिंजो फन जो मुज़ाहिर कनि। इन्हनि मां बहितरीनु पेशकश कंदड़नि खे पहिरीं, ॿीं ऐं टें इनामनि सां नवाज़ियो वञे। भीड़ बदिरां भल थोरा संजीदा हाज़िरीन हुजनि। वॾा चवंदा हुआ सुखे खे सहे कोन, बुखे खे ॾे कोन को, त इहा हालति आहे। जिते ख़र्चु करण जी ज़रूरत आहे चवंदासीं कंहिं वटि वक़्तु रखियो आहे, केरु वञी ॾिसंदो, त इहा मेंटेलिटी असांखे चेंज करणी पवंदी, जंहिं लाइ वॾी जाखोड़ कंदी। अॼुकल्ह केरु अहिड़ा प्रोग्राम ॾिसे थो वग़ैरह वग़ैरह। त मां कुझु ई पॉइंट्स तव्हांजे अॻियां पेश कयूं ऐं कुझु माइक बि असां सां दुश्मनी कई त लोक फनकार फन खे असां एतिरो अॻिते वधाइण जे लाइ वॾियूं अपीलूं न कयूं। बहरहाल तॾहिं बि जेको आहे पंहिंजे दिलि जी ॻाल्हि तव्हां सभिनी सां मूं वंडी ऐं आख़िर में चवंदसि अचो त पंहिंजे विरसे जी वारसी कयूं, अचो त पंहिंजे विरसे जी वारसी कयूं। ततीअ थधी काए नाहे वेल वेहण जी, मोकिलाणी नाहे सदाईं गॾु। महिरबानी।